27वीं तरमीम जेका आहे उहा हिकु रियासती दहशतगर्दी आहे ऐं सिंध ते हिकिड़ो हमिलो आहे जंहिं तहत सिंध जा सभु वसीला कब्ज़ा कया वेंदा। सिंध खे अॻे ई लुटमार हले पई। सिंध जो तेल, सिंध जो गैस, सिंध जो कोयलो ऐं सिंध जा सभु वसीला रियासत खणी वई आहे। हाणे पेट असांजा खणी वई आहे, समुंड असांजा खणी वई आहे। हाणे माना इहो हिकिड़ो कानूनी हिकिड़ो शिक हणी करे उन्हनि खे खयो वञे पियो। ॾिसो, हिन मुल्क में आइन कानून आहे ई कोन। 73 जो जेको आइन हो, 73 जे आइन जे ख़ालिक खे फांसी ॾिनी वई, का ॻाल्हि न आहे। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त असांजो हिकिड़ो कारकुन गनी अमान चांडियो जेको रियासती इदारा खणी विया, उनखे कोर्ट में पेश कयो, कोर्ट उनखे बाइज़त बरी कयो, वरी उनखे खणी विया। किथे आहे कानून, किथे आहे आइन? कल्ह लाड़काने जे अंदरि हिकिड़े जज SP खे मुअत्तल करे ऑर्डर कयो त हिन खे हटायो वञे, ॿिए ॾींहं ते जज खे हटायो वियो, SP उते वेठो आहे। त हिन मुल्क में इहो कानून आहे, इहो आइन आहे, इन तहत ही दहशतगर्दी करे असांजा वसीला चोरी कनि था। ॿी ॻाल्हि तव्हांजे हिन चैनल जे थ्रू ॿुधाईंदो हलां त कंहिं बि आइन, कंहिं बि शिक तहत अगरि सिंध जे वहदत ते वार थियो त सिंध जा नौजवान, सिंध जो बच्चो, सिंध जो ॿोड़ो, सिंध जा सभु क़ौमी कारकुन, रहबर सिंह साईं जीन सिंह जा परवाना, शहीद बशीर ख़ान कुरैशी जे अदम तशद्दुद जा साथी, असां अहिड़ो हिननि ते जवाबु ॾींदासीं जो तव्हां यादि कंदा। बाक़ी तव्हां जेको वणे जो कुझु कयो, सिंध जे वहदत ते असां वार कंहिं सूरत में न ॾींदासीं। सिंध असांजी हिकिड़ी मादर वतन आहे जंहिंजे लाइ असां इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। महिरबानी।